वहाँ ज़बरदस्त साईं आलीशान मौसीक़ी रूह जी मौसीक़ी जेका आहे मूंखे फ़ख़्रु आहे त अॼु असांजो भाउ अकबर ख़मीसो ख़ान छो त हिकु अज़ीम फ़नकार असांजो जेको साईं ख़मीसो ख़ान जो फ़र्ज़ंद आहे जंहिं मूंखे मान ॾिनो आहे अॼु मूंखे घुरायो आहे ऐं मुंहिंजे मान में ई साईं प्रोग्राम कयो आहे त मूंखे इहो फ़ख़्रु थिए थो त असां सिंध धरती जे लाइ हेतिरो थोरो बि कयूं था त सिंध असांखे वॾी इज़त ॾिए असांखे मान ॾिए ऐं अहिड़ा ॿार असांखे प्यार ॾींदा था मान ॾींदा इहो असांजो एज़ाज़ु आहे असांजो फ़ख़्रु आहे छो त सिंध असांजी जेका धरती आहे उहा प्यार मोहबत अमन जी धरती आहे अॼु सॼी दुनिया में ॾिसो न मौसीक़ी रूह जी राहत आहे मौसीक़ी जे बग़ैर इंसानु कुझु बि न आहे उहे माण्हू अॼु जेके चवनि था त बाबा मौसीक़ी असल में उहे माण्हू अॼु हिकिड़े फ़िलासफ़र लिखियो आहे त जंहिं माण्हू खे मौसीक़ी पसंदि न आहे उहो अंदरि जो सख़्तु ऐं बुज़दिल तरीन इंसानु आहे बुज़दिल त इहा हक़ीक़त आहे त अलाह साईं इहा बि हिकिड़ी सिस्टम आहे ऐं असांखे मान आहे त असांजो अज़ीम फ़नकार छो जो फ़नकार मरंदो न आहे उहो जीअरो आहे ख़मीसो ख़ान अॼु असां वटि अकबर ख़ान जे रूप में मौजूदु आहे ऐं अॼु वरी अञा साईं खां वरी असां लुत्फ़ अंदोज़ थियूं था साईं लाइ ॿियो हाणे असांखे कलाम ॿुधाए थो महिरबानी मां चओ त थोरी देरि खां पोइ वञण ॿुधायूं था ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायो पघर निकितो आहे सर ॿ लफ़्ज़ हा ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो हा हा अच्छा पोइ हिकिड़ो अञा धुन गर्मी में ॿ मिंट हिकिड़ो मां साईं तव्हां ॿ लफ़्ज़ साईं जे बारे में साईं वरी तमामु घणी ख़ुशी थी आहे जो साईं अकबर ख़मीसो ख़ान अॼु असांजे साम्हूं वेठो आहे अॼु तव्हांजो इहो वॾी महिरबानी जो तव्हां असांखे अहिड़नि फ़नकारनि सां गॾु अॼु मिलाइण जी असांखे तमामु ख़ुशी थी आहे त अहिड़ा फ़नकारनि सां असां मिली तमामु दिलि खे राहत मिली आहे तमामु घणी ख़ुशी थी आहे तव्हांजी महिरबानी साईं अकबर जी महिरबानी भले तव्हां रिलैक्स थियो था सर ये बंद था